बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम जनाब, मां आहियां इंसाफ़ अली मेमण तव्हांजे मुंहिंजे सिंधी चैनल समझो ऐं सम्झायो सां गॾु। जनाब, अॼु जंहिं टॉपिक ते आउं ॻाल्हाईंदुसि को त उहो इहो आहे त जेकॾहिं तव्हां पंहिंजे मोबाइल जी होम स्क्रीन खे स्पेशली जेको स्टेटस बार आहे, होम स्क्रीन ते जेको मथे जेकी बार आहे इन खे सुठो लुक ॾियणु चाहियो था, सुठे ॾिसणु चाहियो था त उहो कीअं करे सघो था, उन बारे में ॻाल्हाईंदुसि। ऐं इहो जेकॾहिं तव्हां ॼाणणु ऐं सम्झणु चाहियो था त इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसिजो, इनशाला तव्हांखे वॾो फ़ाइदो थींदो। वीडियो शुरू करण खां पहिरीं मुंहिंजी हमेशह वांगुरु इहा रिक्वेस्ट आहे त हीउ सिंधी चैनल आहे, तव्हां ऐं मुंहिंजो आहे, इन खे प्लीज़ सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक करे कंदव त बेल जो आइकॉन ईंदो, उन खे बि क्लिक कयो। ईअं करण सां मुंहिंजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचंदी ऐं तव्हां उन खां फ़ाइदो वठी सघंदो। हाणे हलूं था वीडियो जी तरफ़। जनाब, इहो जेकॾहिं तव्हां पंहिंजे मोबाइल जी होम स्क्रीन ते स्टेटस बार जेको आहे, हीउ मथे जेको आहे स्टेटस बार, इन खे लुक सुठो लुक ॾियणु चाहियो था ऐं सुठो ॾिसणु चाहियो था ऐं चेंज करणु चाहियो था त कीअं कंदव। इन जे लाइ असांखे हिकिड़ी एप्लीकेशन जी ज़रूरत पवंदी। उन जे लाइ असीं प्ले स्टोर में हलूं था ऐं जनाब प्ले स्टोर खे जॾहिं ओपन कंदासीं त तव्हां स्टेटस बार ॾिसी सघो था, इन जे कलर खे ॾिसी सघो था, इन जी टाइमिंग खे, इन जे व्यू खे। जेकॾहिं अहिड़ो ई तव्हां करणु चाहियो था या पंहिंजी पसंदि सां को चेंज करणु चाहियो था, उन जे लाइ हिकिड़ी एप्लीकेशन आहे, इन खे सर्च कंदासीं ऐं हिते लिखंदासीं स्टेटस लिखी सर्च कराईंदासीं त जनाब खोड़ सारियूं एप्लीकेशनूं खुली वेंदियूं। पर हिन में पहिरीं जेका एप्लीकेशन आहे इन खे क्लिक कंदासीं। इन खे क्लिक कंदो त ॾिसी सघो था इन जी 4.2 जी रेटिंग आहे। 500,000 माण्हुनि इन खे डाउनलोड कयो आहे ऐं तमामु सुठी एप्लीकेशन आहे। जेकॾहिं तव्हां पंहिंजे स्टेटस बार खे चेंज करणु चाहियो था त उन जे लाइ जनाब आउं इंस्टॉल करे चुको आहियां। इन करे इन खे ओपन कंदुसि। ओपन ते क्लिक कयो। ओपन ते क्लिक कंदासीं त इन जो फर्स्ट इंटरफेस इहो ईंदो। इन में तव्हां ॾिसी सघो था त हिन जी सेटिंग जेका आहे उन में या ॾिसो सभिनी खां पहिरीं जॾहिं खुलंदो त हीउ ऑफ हूंदो। इन खे सभिनी खां पहिरीं तव्हांखे ऑन करिणो आहे। ऑन कंदव त हीअ सभु सेटिंग्स खुली वेंदियूं। हाणे हिन में तव्हां सेटिंग्स में पढ़ी सघो था। हीउ ॾिसो रेस्क्यू बेस्ट कलर जेकॾहिं को रेस्क्यू बेस्ट ॾियणु चाहियो था त उहो बि ॾेई सघो था। ऐं डिफॉल्ट स्टेटस कलर खे जेकॾहिं चेंज करणु चाहियो था त सिंपली इन खे क्लिक कंदव त काफ़ी सारा कलर खुली वेंदा। इन मां कंहिं बि कलर खे जेको तव्हांखे सूट करे उन खे ॾेई तव्हां पंहिंजे स्टेटस बार जो कलर चेंज करे सघो था। सपोज़ ऐं जेकॾहिं इन जो ग्रीन कलर करणु चाहियां थो त ग्रीन खे क्लिक करे ओके कंदुसि त तव्हां ॾिसी सघो था स्टेटस बार जो कलर चेंज थी वियो आहे। हाणे हिन में तव्हां ॿियूं बि शयूं स्पेनिंग कलर नोटिफिकेशन कंहिं कलर में अचे उन खे बि चेंज करे सघो था। फ़िलहाल मूं इन खे ऑफ ई रखियो आहे। ट्रांसपेरेंसी ऑन होम स्क्रीन में ट्रांसपेरेंसी ॾेखारणु चाहियो था त उन खे ऑन रखो। मूं ऑन रखियो आहे। हाणे आइकॉन में ईंदासीं। डिफॉल्ट आइकॉन कलर जेकॾहिं वाइट आहे ऐं जेकॾहिं तव्हां चेंज करणु चाहियो था त करे सघो था। पर आउं इन खे फ़िलहाल चेंज कोन कंदुसि छो त मूंखे वाइट कलर सुठो थो लॻे। ही ग्रीन में जेकॾहिं वाइट आहे त उहो तव्हांखे ब्लैक शूज़ थिए पियो त को तमामु सुठो पियो लॻे। ट्रेंड आइकॉन जेकॾहिं चेंज द कलर ऑफ आइकॉन इंस्टीड ऑफ द स्टेटस बार बैकग्राउंड विच विल बी सेट इन द डिफॉल्ट कलर। जेकॾहिं इहो करणु चाहियो था, सपोज़ कयो इन खे क्लिक करो था, इन खे ऑन कंदो त हीउ तव्हां ॾिसी सघो था इन जा कलर थोरो डार्क थी वियो आहे। ईअं ई तव्हां सेटिंग में वञी इन जी टोटल सेटिंग खे जॾहिं पढ़ंदो, एनिमेशन ॾियणु चाहियो था या करणु चाहियो था त करे सघो था। ऐं वॾी ॻाल्हि आहे आइकॉन जेकॾहिं जेके ई शो करे थो इन खे जेकॾहिं चेंज करणु चाहियो था, उन जी जॻह बदिलाइणु चाहियो था, मतिलबु हीउ ॾिसो हाणे हीउ जे आइकॉननि में जॾहिं वेंदव त हीउ कलाक जेको आहे, कलाक जेको शो कंदो आहे, इन जी अलाइनमेंट खे जेकॾहिं चेंज करणु चाहियो था त इहे इन खे क्लिक कयो। लेफ्ट में रखणु चाहियो था त लेफ्ट खे क्लिक करे ओके कंदव त हीउ तव्हां ॾिसी सघो था तव्हांजो जेको आहे उहो लेफ्ट में अची वेंदो। ईअं तव्हां इन खे मुख़्तलिफ़ ॾेई सघो था। इहा ऐं राइट में वधीक सुठो पियो लॻे त इन करे राइट में ई रखंदासीं। ऐं तव्हां जेकॾहिं इन खे हॉरिज़ॉन्टली इन जी बदिलाइणु चाहियो था, इन जी टेक्स्ट साइज़ खे घटाइणु वधाइणु चाहियो था त उहो बि घटाए वधाए सघो था। हाणे 20 आहे, उनखे थोरो घटायां थो, 18 करियां थो, तव्हां ॾिसंदव त हिन जी घटि थी वई। उन खां पोइ टेक्स्ट कलर आहे, कलर खे बि जेकॾहिं चेंज करणु चाहियो था त करे सघो था। कलर खे क्लिक कंदो मुख़्तलिफ़ कलर खुली वेंदा। मक़सदु इहो आहे त हिन एप्लीकेशन में तव्हां स्टेटस बार खे बहितरीनु लुक ॾेई सघो था। जीअं तव्हां हिन खे यूज़ कंदो त वधीक तव्हांखे ॾींदो। बैटरी आइकॉन खे चेंज करे सघो था। हाणे हिन में हिकु ॿियो त सभु ई शो आहे, जेकॾहिं करिणो आहे त उहो करे सघो था। बंदि करे सघो था। जेकॾहिं आइकॉन खे ॾेखारणु नथा चाहियो त हिनखे ऑफ बि करे सघो था। जीअं हीअ ऑफ कयो त हीअ तव्हांजी बैटरी जो जेको आइकॉन आहे उहो बि थी वेंदो।
ऐं जेकॾहिं ॾेखारणु चाहियो था त ऑन करे छॾियो, डिस्प्ले टेक्स करणु चाहियो था त उहो बि करे सघो था। हीअ बैटरी जी तव्हांजी ॿुधाईंदो त केतिरा % चार्जिंग आहे, उनखे जेकॾहिं ऑफ कंदव त ऑफ थी वेंदो। अलाइनमेंट जेकॾहिं जी जीअं मूं तव्हांखे पहिरीं ॿुधायो उहो करे सघो था। टेक्स कलर जेको आहे उहो ॾेई सघो था। ऐं हिन में हिकिड़ो नओं आइटम आहे आइकॉन स्टाइल, इनखे जेकॾहिं क्लिक कंदव त मुख़्तलिफ़ आइकॉन्स अची वेंदा। इन मां कंहिंखे बि चूज़ करे तव्हां पंहिंजे स्टेटस बार में लॻाए सघो था। को बि तव्हां जेकॾहिं सिलेक्ट कंदो त उहो अची वेंदो। ईअं ई तव्हां पंहिंजे स्टेटस बार खे बहितरीनु लुक ॾेई सघो था। नंढड़ी हिकिड़ी एप्लीकेशन आहे ऐं इन सां त जनाब अॼोको हाणे जे वधीक तव्हां रीड कंदव त तव्हांखे वधीक ख़बर पवंदी। ऐप्स में वेंदव त इहे ऐप्स में जेके बि नोटिफिकेशन अचनि था उन्हनि जे कलर खे ऐं उनजे स्टेटस खे नोटिफिकेशन खे बंदि ऐं खोले सघो था। काफ़ी सारियूं शयूं इन में तव्हां करे सघो था, इन करे सघो था। ऐं इहे तव्हांखे ज़रूरु हिकिड़ो दफ़ो यूज़ करणु खपे। बहितरीनु एप्लीकेशन आहे जेकॾहिं तव्हां पंहिंजे मोबाइल जी स्टेटस बार खे सुठो लुक ॾियणु चाहियो था त उन जे लाइ जनाब इहा एप्लीकेशन मूंखे सुठी लॻी, इन करे मूं तव्हां सां शेयर कई। हाणे आउं वीडियो खे ख़तमु करियां थो, पर ख़तमु करण खां पहिरीं मुंहिंजी हमेशह वांगुरु उहा ई रिक्वेस्ट आहे त तव्हांजो ऐं मुंहिंजो सिंधी चैनल आहे सम्झो सम्झायो, प्लीज़ इनखे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक कयो, बेल जो आइकॉन ईंदो उनखे बि क्लिक कयो। ईअं करण सां तव्हां वटि मुंहिंजी हर नई अचण वारी वीडियो जी नोटिफिकेशन पहुचंदी ऐं तव्हां उनखे ॾिसी सघंदो। मुंहिंजे वीडियो जे कुंड ते सब्सक्राइब जो रेड कलर जो जेको बटन आहे उनखे क्लिक करे बि तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे सघो था। ईअं तव्हांखे करणु बि खपे, छाकाणि जो ऐं डेली बेसिस ते का न का नई शइ तव्हांजे लाइ आणींदो रहंदो आहे। मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक ऐं शेयर करणु न विसारियो। कमेंट्स में जेकॾहिं का सजेशन आहे, को सुवाल आहे त उहो बि मूंखां पुछी सघो था। ऐं ॿुधायो त मुंहिंजो वीडियोज़ तव्हांखे कीअं था लॻनि। इन सां गॾु तव्हां खां इजाज़त वठां थो इन दुआ सां। अल्लाह तव्हांखे ख़ुशि ऐं आबाद रखे। अल्लाह हाफ़िज़।